सभई अल्हम्दुलिल्लाह। छो त क़ुरान रमज़ान में नाज़िल थियो आहे, क़ुरान जी तिलावत कयो। हूअं बि अल्हम्दुलिल्लाह 5 वक़्त नमाज़ पढ़ो, इहो त ज़रूरी आहे। उन खां पोइ रोज़े में आसान आहे तहजुद इशराक उहो बि अदा कयो अल्हम्दुलिल्लाह। पहिरियों अचिरो रहमत आहे, पहिरें में क़ुरान करीम जी तिलावत बि कयो ऐं दुरूद ऐं ज़िक्र अज़कार रब करीम जे पाक तंज बि ताहिर नालनि जो ज़िक्र कयो। घटि में घटि 1.25 लख कयो, 2 लख कयो, 2.5 लख कयो, जेतिरो करे सघो अल्हम्दुलिल्लाह पहिरें अशरे में। ॿिए अशरे में मग़फ़िरत जो आहे, क़ुरान शरीफ़ जी तिलावत बि कयो ऐं ज़्यादातर इस्तग़फ़ार पढ़ो। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। जेको बि इस्तग़फ़ार अल्लाह खे यादि हुजे इस्तग़फ़ार घणो पढ़ो, रब खां बख़्शिश तलब कयो, मग़फ़िरत तलब कयो, रब अल्लाह असां सभिनी खे बख़्शिश कयो। टे अशरे में क़ुरान शरीफ़ जी तिलावत बि कयो, त क़ुरान नाज़िल थियो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं मुंहिंजे सुहिणे हबीब करीम जे निजात वारो आहे, जहन्नम खां ऐं जन्नत जे सनत मिलण वारो अशरो आहे। त टे अशरे में वरी मुंहिंजे सुहिणे नबी करीम जे दुरूद शरीफ़ जो तोहफ़ो घणो अल्हम्दुलिल्लाह। क़ुरान शरीफ़ जी तिलावत बि कयो, ज़िक्र बि कयो, फ़िक्र बि कयो, नमाज़ूं बि पढ़ो, नफ़िलात बि अदा कयो, रोज़ा बि रखो। अल्लाह तबारक व तआला तव्हां सभिनी खे आबाद फरमाए, शाद फरमाए। क़ुरान पढ़ो बि, क़ुरान सम्झो बि ऐं क़ुरान ते अमल बि कयो। क़ुरान न सम्झो त सम्झण वारनि खां सम्झो ऐं उन ते अमल कयो। जेको अमल कंदो हुनजो ॿेड़ो